अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। कल जी वीडियो में असां हेस्को पारा इंटर्नशिप अपॉर्चुनिटीज़ जी वीडियो अपलोड कई हुईसीं त हेस्को हैदराबाद तरफां जेका हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी आहे उन में जेको आहे इंटर्नशिप अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। उन्हनि इंटर्नशिप जी एडवर्टाइज़मेंट ते डिस्कस कयोसीं। अॼु असां डिस्कस कंदासीं त इन जो ऑनलाइन फॉर्म कीअं फिल कजे। त उन जे लाइ सभिनी खां पहिरियों तव्हांखे ब्राउज़र ते हेस्को सर्च करणो पवंदो। जीअं तव्हां हेस्को सर्च कंदा त ही कैरियर्स में अची पेड इंटर्नशिप ते क्लिक कंदा त कल ही जेको आहे पेज सपोर्ट न पियो करे। अॼु ही पेज जेको आहे हली रहियो आहे ऐं हिन जी जेका लास्ट डेट आहे अप्लाई करण जी 1/7/2025 आहे ऐं इन में अप्लाई करण जे लाइ हिते ही जेको अप्लाई हेयर आहे फिल अप द फॉर्म हिते तव्हां क्लिक कंदव। जीअं हिते तव्हां क्लिक कंदव त ॾिसो डिफरेंट फील्ड्स जा डिफरेंट फॉर्म रखिया विया आहिनि। जीअं ऑपरेशंस जे लाइ अगरि केरु अप्लाई कंदो बीई इलेक्ट्रिकल वारा या बीएससी वारा हिते क्लिक कंदा। ग्रिड सिस्टम ऑपरेशन जो ही फॉर्म आहे। फाइनेंस जे लाइ ही आहे। इंटरनल ऑडिटर जे लाइ ही आहे ऐं ह्यूमन रिसोर्स एडमिन जे लाइ ही आहे। त फॉर सपोज असां ह्यूमन रिसोर्स में अप्लाई था कयूं, तव्हां इन ते क्लिक कंदा। जीअं तव्हां क्लिक कंदा सभिनी खां पहिरियों तव्हांखे ॿुधाए थो त इन जे लाइ क्वालिफिकेशन कहिड़ी रिक्वायर्ड आहे ऐं उन खां पोइ ही पूरो तव्हांखे फॉर्म ॾिनो वियो आहे। इहो तव्हां फॉर्म फिल करे ऑनलाइन सबमिट कंदा त तव्हांजो ऑनलाइन अप्लाई थी वेंदो। त उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी में जेका पेड इंटर्नशिप आई आहे उन में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वठी पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।